अवामी न्यूज़ में खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। हमारे कंडियारो खबर ॾिना कंडियारो यूसी डरबेलो जे चेयरमैन होत खान मंगरियो जी मीडिया ट्रायल खिलाफ यूसी डरबेलो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि सां तालुक़ रखंदड़ बिरादरीन जे नेक मर्दन गुलाम फारूक दस्ती, ज़हीर गोपांग, असलम राजपूत, असगर मलक, मोहम्मद लाइक कलोड़ो, निसार मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी। जेका रैली यूसी जे ॻोठनि खां थींदे डरबेलो शहर जे मुख्य चौक वटि पहुती, जिथे जलसे जी सूरत इख्तियार करे वरिती। इन मौक़े ते अॻवान चयो त यूसी काउंसिलर डरबेलो जे चेयरमैन होत खान मंगरियो शरीफ़ ऐं इज़तदार अवामी अॻवान आहे, जंहिंजो दामन साफ़ आहे। कुछ माण्हू सस्ती शोहरत हासिल करण चाहिनि था। होत खान मंगरियो जी यूसी जी अवाम लाइ सचाई ईमानदारी सां कोशिशूं करे अवाम जा मसला हल कया आहिनि। अहिड़ी अवाम मुखालिफ़ अॻवान ख़िलाफ़ प्रोपोगंडा कंहिं जी ज़ेब नथी ॾिए। हिननि चयो त होत खान मंगरियो जे किरदार कुशी वारो अमल बर्दाश्त न कयो वेंदो। ॿिए तरफ़ यूसी डरबेलो जे चेयरमैन होत खान मंगरियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी चेयरमैन जी हैसियत सां जेको बि वस आहे अवाम जे लाइ कयो आहे। दिलि साफ़, ज़मीर मुतमिन आहे त अवाम जो पैसो अमानत सम्झी उन्हनि जे लाइ ख़िदमत जो कमु करे रहियो आहियां। हिन वक़्तु बि यूसी 33 लख रुपया पयल आहिनि, जेके अवाम जी भलाई लाइ डीसी नौशरो फिरोज़ NIT लाइ रखियो आहे। हिन चयो त कुझु माण्हू मीडिया ट्रायल करे पंहिंजा मफ़ाद हासिल करण जी कोशिश करे रहिया आहिनि, जेके हिन मक़सद में कॾहिं बि कामयाब न थींदा। हिननि वधीक चयो त अॻवान MNA सैयद असगर अली शाह जो थोराइतो आहियां, जंहिं हिन मनसब ते कामयाब कराए ज़िम्मेवारी आइद कई। हिन जी इज़त ऐं एतमाद जो बरहम रखंदसि अवामी ख़िदमत वारो कमु जारी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।